उमरकोट में गोठाणन पारां टाउन चेयरमैन जे ज़्यादतियुनि खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उमरकोट प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदे ढोरो नारो जे रहवासियुनि मसामात ज़ीनत मला, सुगरा मला, अला बख्श मला ऐं ॿियनि मीडिया आॾो दाईंदे इल्ज़ाम हयो त टाउन कमेटी चेयरमैन हाजी नवाब राजड़ असांखे ॻोठ मां लॾाइण जूं धमकियूं ॾींदे अच वञ जा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि ऐं रोज़ पुलिस मोबाइलूं मोकिले असांजे मासूम ॿारनि खे हिरासत करे रहियो आहे। हुन चयो त चेयरमैन नवाब राजड़ चवे थो त मूं किरोड़े रुपयनि जो बंगलो ठारायो आहे। अवां जा घर बंगले जे अॻियां हुजण करे मुंहिंजे बंगले जी सूं ख़राब थिए पई। हितां लॾे वञो न त टाउन कमेटीअ जा ट्रैक्टर मोकिले तव्हांजा घर राति जे वक़्तु बिल्डोज़ कया वेंदा। चेयरमैन ढोरो नारो हाजी नवाब राजड़, ठीक है ना, असांजे मथां ज़ुल्म कयो वेठो आहे, ठीक है ना, ऐं असांखे इंसाफ़ खपे। असीं अपील करूं था इमरान खान के, ठीक है ना, वज़ीर आज़म इमरान खान के, उन खां पोइ चीफ जस्टिस हाई कोर्ट कराची, ठीक है, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट कराची ऐं चीफ जस्टिस हैदराबाद हाई कोर्ट, ठीक है ना, असां कोर्टूं बि कयूं, पोइ उन खां पोइ अलावा असांखे धमकियूं ॾिनियूं वञनि पियूं, असांखे इंसाफ़ कयो वञे। साईं मुराद शाह कहंदा भी उनके वरी सिंध वाला के वज़ीर के इमिने पे सब जुल्म कन पिया। उन असां ढोर नारे शहर में असां गंद चलाइन, किचरो चलाइन, घर जे अॻियां बचनि जे ॿारनि ते धमकियूं ॾींदासीं, बिल्डोर चाढ़ींदासीं, उन खां तव्हां हीअं कंदासीं, पोइ रनू कंदासीं, हीअं ॻाल्हियूं कंदासीं, बंदूक कंदासीं, हीअं कंदासीं, अगवा कंदासीं। इहे ॻाल्हियूं ग़रीब माण्हू असां केॾां वञूं, आधार में पई आहियूं। एहतिजाज कंदड़ पीपी चेयरमैन सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त टाउन चेयरमैन खिलाफ़ कार्रवाई करे बेघर थियण खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।